प्रिया कुमारी खे जेको आहे त गुम थिए या अगवा थी थिए 5 साल जेको आहे त थी चुका आहिनि ऐं अॼु जे ॾींहं ते जेको आहे सॼी दुनिया में ऐं ख़ासि करे कैनेडा में जेको आहे सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जो कन्वेंशन थी रहियो आहे जंहिंमें हज़ारे सिंधी सॼी दुनिया में शरीक आहिनि उनमें सेशन हलाए प्रिया कुमारी जे हवाले सां हलायो वियो आहे ऐं जंहिंमें घुर कई वई आहे त जेको आहे प्रिया कुमारी खे जल्द आज़ादु कयो वञे। पर उन में ख़ासि जेका ॻाल्हि ॾिठी आहे उहा जेको आहे सियासी लीडर सिंध जे हिकिड़े सियासी अॻुवान आज़ाद लतीफ़ वली जे जेको आहे जेको आहे अॼु प्रिया कुमारी जे हवाले सां ऐं सिंध में ॿियूं जेके मासूम नियाणियूं गुम या अगवा थियल आहिनि उन्हनि जे हवाले सां हिकिड़ो पथर उछलायो आहे उहो बिलावल भुट्टे आसमा भुट्टो ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट बाल उन्हनि ॾांहुं उछलायो आहे ऐं उन्हनि खे चयो आहे त हिकिड़े कानून जे तहत नोटिस वठनि ऐं जेके धुरियूं आहिनि जेके हाणे ज़ाहिर थिए पियो जेके आहिस्ते आहिस्ते ज़ाहिर पइनि थियूं धुरियूं उन्हनि वटि खे पाण वटि घुराइनि ऐं कुझु ॿुधाइनि त प्रिया कुमारी कहिड़ी सिंध गवर्नमेंट खे पाण वटि घुराए ऐं इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हींअर तव्हां ॾिठो हूंदो त सेनेट जी स्टैंडिंग कमेटी में ऐं बलोचिस्तान मां जेको चूंडियल सेनेटर धनेश कुमार वॾो तहरुक वरितो सेनेट जी स्टैंडिंग कमेटी में ऐं जेको आहे त आई जी सिंध खे घुरायो कुझु महीना अॻु आई जी सिंध हुते वाइदो करे आयो पर को खड़ियल वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे जेका सिंध गवर्नमेंट आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे 18 सालनि खां हिते हुकूमत करे थी वॾो वज़ीर मुराद अली शाह केतिरनि ई सालनि खां जो वॾो वज़ीर आहे पर प्रिया कुमारी जे हवाले सां हू सॼी ॻाल्हि आहे ही तव्हां हुकूमत जे ऑफिसरनि जा पुलिस ऑफिसरनि जा वज़ीर जा ऐं एम पी एम एन एल जा ऐं वॾे वज़ीर जा बयान ॾिठो त हिक ॿिए सां तज़ाद में वॾे जेको आहे तव्हां ॾिसो ताज़ो जेको आहे त पीपुल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ रमेश कुमार वाधवाणी जेको एम एल ए आहे उहो पाण ज़ाहिर न थो ॿुधाए त प्रिया कुमारी किथे आहे मूंखे बि ख़बर आहे ऐं पुलिस खे बि ख़बर आहे हुकूमत खे बि ख़बर आहे ऐं हिकिड़ो सिटिंग एम एन ए थो चए वरी हिकिड़ा ॿिया जेके मुख़्तलिफ़ एम पी ए जेके मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि था रखनि था उहे बि चवनि था हिकिड़े बाअसर माण्हुनि वटि आहे बढ़िया जॾहिं एतिरा बयान 164 बयान अचनि था त पोइ बि सरकार चुप आहे ऐं मुख़्तलिफ़ वरी अफ़सोस जी ॻाल्हि आहे ऐं जेको आहे जॾहिं सेनेट जा जेके में या क़ौमी असेंबली में जेके क़ौमी असेंबली जा मेंबर ऐं सेनेट जे मेंबरनि ऐं जेके पार्लियामेंटनि जो हिकिड़ो ग्रुप आहे जंहिंजी कराची में मीटिंग रखी वई जंहिंजा 10 ॾींहं अॻु पुलिस सिंध खे आई जी सिंध खे ॿुधायो वियो पर जॾहिं उहा उते कमेटी हिते शरीक थी गॾिजाणी थी कराची में त उते आई जी शरीक न थियो आई जी त न सिर्फ़ु शरीक थियो पर डी आई जी लेवल जा ऑफिसर जेके शरीक थिया उते में डी आई जी बयान थो ॾिए त 5 साल असां प्रिया कुमारी जे हवाले सां जेको कमु कयो आहे उहो फज़ूल आहे उन में ग़लति रुख सां असां कयो आहे वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त ईअं बि हुकूमतूं थींदियूं नी हुकूमत जो कारोबार ईअं बि हलंदो आहे ऐं सॼी दुनिया में प्रिया कुमारी जे हवाले सां ऐं मासूम सिंध में मासूम नियाणुनि जे अगवा ऐं गुम थियण जे हवाले सां वॾो तशवीश आहे वॾो माना माण्हुनि वटि हिकिड़ो इन जे हवाले सां ताव आहे पोइ बि हिननि ते ख़बर न आहे केतिरी पुठा कहिड़ो जेको आहे हिननि वटि जादू आहे का हिननि खे घबराहट कोन्हे कुझु कोन्हे पर रुगो मीडिया वारा जेकॾहिं हिननि खां को एम पी एस एम एल एस को सुवाल पुछनि था त हू उल्टा जवाब था ॾियनि पर हाणे कुझु ॾींहंनि खां थोरो जॾहिं पब्लिक जो प्रेशर वधियो आहे बबुल में धरणो आहे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वकील साफ़ी जेको हारी नारी थिया सिविल सोसाइटी जा माण्हू तहरुक में आया नी ऐं प्रिया कुमारी समेत थियनि मासूम ॿारनि जे अगवा ते सॼी सिंध हिकिड़ो तहरुक में नज़र अचे थी उन वक़्तु वरी इहे एम पी एम एल ए साम्हूं आया नी ऐं चवनि था त असां बसि कुझु करण लाइ तयारु आहियूं उहो कुझु वरी पुलिस खां पुछा बि कनि था 5 सालनि खां पोइ हाणे कुझु नाला बि खणण शुरू थिया नी त असां उमेदु रखूं था त हाणे जेको हयात जी परिचय साहब इकबाल आसमा भुट्टो बिलावल भुट्टो ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जे कोर्ट में चालियो मोकिलियो आहे ॿार उनखे हाणे हू कीअं था ॾिसी वठनि ऐं कहिड़ो तर्क था वठनि ऐं कीअं थी प्रिया ऐं ॿिया मासूम ॿार आज़ादु थियनि